जनाजो खजी आया। अब लाइन करो जनाजो दा पढ़ो। अल्लाहु अकबर। मरे हण कुछ चप चोर कुछ पढ़ तो सही पढ़े जो लाशा। अचेस तो पढ़े वो शाम जो ढगियूं मथाण ते ईंदियूं न पोइ गाबा जेके हुन गाबा जेके फर वाड़े में बीठल ॾिसंदा ढगियूं अचनि पई पोइ गाबा पीढ़ी जो जनाज़ो आहे कुझु त चप चोर जहिड़ो गाबो कुझु अचेस जे माण्हूअ खे पे जो जनाज़ो नथो अचे त होटल ते वेठो असांखे गारियूं ॾे तो मुल्हनि मुल्क जो कारम करे छॾियो। असांखे मुल्क तव्हां ॾिनो ई कोन्हे मुल्क ज़रदारी खे ॾिनो हुन खां जी पुछो मुल्क जिन खे ॾिनो अथव उन्हनि खां जी पुछो असांखे मुल्क तव्हां ॾिनो आहे 77 साल थिया आहिनि को मुल्ह अञा ताईं सदर कोन थियो आहे मुल्क त असांखे मिलियो ई कोन्हे असांखे सॼी ज़िंदगी लाश मिलिया आहिनि मैयत मिलिया आहिनि पोइ असां कारोबार कयो हूंदो त मैयत जो कयो हूंदो जीअरो त असांखे हथ रखण ई नथो ॾे आई जे होटलनि ते ईअं चवंदा आहियूं त मुल्ह न बा मैयतनि जो कारोबार करे छॾियो ईअं चओ तबसरा था कनि अचेस पिणस जो जनाज़ो कोन थो जेको पीउ जो जनाज़ो नथो पढ़ी सघे पंहिंजे न्याणी जो निकाह नथो पढ़ी सघे सो असांजी गारियूं छॾे इहा क़ुरान जी तालीम हासिल कई आहे हिन क़ौम अब हलो फलाणो गुज़ारे वियो हलो तॾहिं ते दुआ करूं अब हलो आयो आहे तॾहिं ते दुआ करूं ऐं गेट ते ॿिया थो मां ते गार थो विझां मूंखे सभु दुआ ॿुधाए पोइ वञो हलो वो मैयत जे तॾहिं ते कहिड़ी दुआ पढ़ पिया ॿुधाए पोइ हलिया इहा तालीमी उरूज तव्हांजो तो फिरा न करियो मौलवी के ठेकेदारनि जा दीन जा असीं ठेकेदार कोन आहियूं असीं दीन जा चौकीदार आहियूं ऐं चौकीदार ते बंक कंदो कुत्तो आहे जे मौलवी न हुजे न त मंदिर में वाणियुनि सां गॾु वेठा हुजो शुक्र करियो जो उन्हनि मौलवियुनि तव्हांजो ईमान बचायो आहे तव्हांजे ईमान जा चौकीदार इन्हनि जो कदर करियो तव्हां जेकॾहिं न पढ़िया तो बच्चनि खे त क़ुर पढ़ायो मुड़ुस जेकॾहिं मरी वञे सच मुला गॾिजी पटोड़ा हले वेंदा खाई बुक खणनि कुझु कोन थींदो ऐं मुलनि वारे खत में त पढ़े जन्नत में कोन वेंदो हाँ अपनी घोट त नशा थी वे अपनी घोट त नशा थी वे मुलनि वारे खत में त जन्नत में कोन वेंदे न्याणी खे क़ुर पढ़ाए वञ जॾहिं तूं मरी वे तुंहिंजी मासूम न्याणी घर में मुसल विझी बरकातो नफ़िल पढ़ी जॾहिं मासूम हथ मथे कया ओ मुंहिंजा अल्लाह मुंहिंजे बाबे खे तो घुरायो आहे मुंहिंजे बाबे जी पार त अथई ऐं हिन अछी ॾाड़ी में नीरे आसमान जे हेठां आधी रात जो कसम खणी वेंदुसि त रब हयादार आहे न्याणी जे हथनि खे रब ख़ाली कोन छॾींदा अपनी घोट तो नशा थी वे इज्जत भलाई हिदायत शिफा रहमत इज्जत आखिरत कबरत सब कुरान में अथव मुंहिंजो पुट बि धके लतूं हणी वरी वापसि वरंदा कॾहिं कंहिं भाउ कोन चयो आहे त मूंखे पंहिंजे भाउ सां गॾु दफ़न करियो कॾहिं कंहिं पुट कोन चयो आहे त मूंखे बाबे सां गॾु दफ़न करियो तोसां गॾु क़बर में जेकॾहिं साथी हलंदो त अल्लाह जो क़ुरान हलंदो पंहिंजो अमल हलंदो ॿुधी छॾ कुरान सां रखी यारी ॾे तोखे दिलदारी चओ इंशाअल्लाह कोशिशि कंदासीं ख़बरदार आऊं कोड़ो बीमार माण्हू मूं चयो मूंखे तरो जजो वाइस कोन थींदो मूंखे जल्दी वादो आहे वरी मुंहिंजो घस बंदि परे आहे त हर यार मुंहिंजो लाह कढी छॾूं अड़े माण्हू किरी पियो आहे खूह में खूह आहे थर जो 150 फुट 200 फुट हेठि ऊनू हमरा तर में किरी पियो आहे निकिरे की हाणे अबा रसो खणी अचो वॾो को वांझ उछलियो अबा हाणे रसे खे ॾाढो जलजई असीं 4-5 ॼणा छिकियूं था
हाणे जेको खूह जे तर में पियो आहे त वार खणी रस में ॾाढा हथ विधाई मथे 5 ॼणा छिकीनि पिया केॾी महिल हमारा तर वारो छिकजी मथे ईंदो वाह तस्मू बिहब्लिल्लाहि जमीआ कुरान छा थो चवे तव्हीं जहन्नम जे एरिया में आहियो जन्नत मथे आहे इंद सिदरतुल मुंतहा इंदहा जन्नतुल मावा जन्नत मथे आहे तव्हीं हेठि आहियो कीअं पुॼंदा मूं रब रस्सी उछली आहे तव्हीं सभु गॾिजी इन रस्सी खे ॾाढो जलियो क़द्र करीम क़यामत जॾहिं जॾहिं रस्सी खे छिकींदो त जिन जा रस्सीअ में हथ हूंदा उहे सलामती सां जन्नत में पुॼंदा उन रस्सी जो नालो क़ुरान चओ इंशाअल्लाह क़ुरान सां वफ़ादारी कंदासीं